जी लतीफ़ नौ न्यापो प्रोग्राम सां मां बीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। सदा हयात ताजल बेवस सिंधी भेनरुनि जी सोशल कल्चरल ऐं लिटरेरी तंज़ीम मारवी तरफ़ां दिल्ली में शाह जे सूरमियुनि सेमिनार में हिंद सिंध ऐं विलायत जे लेखकनि शाइरनि ऐं फ़नकारनि शिरकत कई हुई। शाह जे सूरमियुनि में हिंद सिंध जे प्यारे सदा हयात शाइर ताजल बेवस पंहिंजी शाइरी पेश कई। इहा यादगार रिकॉर्डिंग अव्हां सां वंडे रहिया आहियूं। ताजल बेवस ते कुझु अर्सो पहिरीं ॾात ऐं हयात उनवान तहत नओं न्यापो में प्रोग्राम पेश कयो हो, जंहिंमें ताजल जी फर्ज़ंद सलीम ताज, इमदाद हुसैनी, आकाश अंसारी ऐं हिदायत बलोच जा तासरात अव्हां सां वंडिया हुआसीं। अॼु जे प्रोग्राम तहत सदा हयात ताजल बेवस ते जेको नओं न्यापो जो प्रोग्राम पेश कयो हो, उन ते ख़ैर ख़्वाहनि तरफ़ां जेके तासरात मिलिया आहिनि से अव्हां सां हिन सिलसिले में वंडे रहिया आहियूं। मीरा लक्ष्मण लुधाणी चैरिटेबल ट्रस्ट तरफ़ां ताजल बेवस जे प्रोग्राम खे पसंदि कंदे पंहिंजो इज़हार हिन तरह कयो आहे। विथ वन सॉन्ग ही बिकम हार्ट ऑफ एवरी सिंधी। छा लिखी छा लिखां। ताजल बेवस जे प्रोग्राम जे सिलसिले में सिंध जी भेण सुंदरता लाशारी फरमाए थी, माशा अल्लाह, वेरी एलोकेंटली आर्टिकुलेटेड एंड डिटेल्ड वीडियो। Thank you for sharing with us the wonderful life journey of the beloved Tajal Bewas Samo. He will forever be missed. मैड्रिड स्पेन खां पूनम कांतेश फरमाए थी, ताजल बेवस जे प्रोग्राम जे सिलसिले में बीना दीदी, always enjoy your program. There is a lot to know about many things. Culture, language, poets and others. मुंबई मां शोभा लालचंदाणी साइण लिखे थी, वीना, प्राउड ऑफ यू, सुपर प्रोग्राम, हेड्स ऑफ टू यू। हिंद जे सीनियर राइटर मोहन गेहाणी साहब भोपाल मध्य प्रदेश मां ॾात ऐं हयात प्रोग्राम ते पंहिंजो रद्द अमल पेश कंदे फरमाइनि था, गुड टू रिमेंबर आवर डिपार्टेड पोइट्स फ्रॉम सिंध। यू आर डूइंग अ गुड वर्क, कीप इट अप। सिंध जो भाउ सैद ख़ादिम ॾाॾाई फरमाए थो, ताजल बेवस जे प्रोग्राम जे सिलसिले में अधी तमामु बहितरीनु प्रोग्राम। अव्हां जूं महिनतूं ऐं सिंध सां मुहबतूं बेमिसाल आहिनि। जॾहिं मूंखे दावतनामो मिलियो त मां जी इहा हिकिड़ी आस हुई, मां पंहिंजी ज़िंदगी जी साथियाणी थी वठी वञा, सो उन खे चयुमि त हलणो आहे एकादी मां पंहिंजे माइटनि खे हलणो आहे दिल्ली। वरी हुनजो रद्द अमल मां ॾिसां रिएक्शन, कुझु कॾहिं कॾहिं वरी कुझु लफ़्ज़ ॿुधण जो शौक़ु बि थींदो आहे। मां चयो एराम अजरत जो ॿधी हलणो आहे, त बि हू सम्झी वई। अदीब आहे, रुॻो वेठो ॻाल्हियूं कंदो आहे पंहिंजे माइटनि जूं, पंहिंजी शाइरीअ में। ऐं पोइ चवनि भला हलूं के 4-5 जोड़ा त वठी अचूं बाज़ारि मां। मां चयो हलंदा। त सच करे पुछो, ही तव्हांजी मुहबत कुर्ब, ही असां हिकिड़े वण जूं टारियूं, गुल बाटियूं ऐं पूर कुंभ आहियूं, बिल्कुलु जुदा था थी सघूं। असां कॾहिं बि न फाथा आहियूं कंहिं मज़हबी नंढ वॾाईअ में। असां ॿाहिरि आहियूं, असांजो वॾो रिश्तो इहो आहे त असांजी अम्मा जी ज़ुबान सिंधी आहे, इहो वॾे में वॾो रिश्तो आहे। सो तव्हां वटि मां तव्हांखे यकीन ॾियारियां त उहो सॾु कयो त माण्हू पेरनि सां पचनि, असां अखियुनि सां पची वेंदा, अखियुनि खे पेर कयो। वॾी ॻाल्हि आहे त हाणे केॾा अदब नवाज़ हाणे थी वियो आहे मलकाणी साहिबु, हर फंक्शन में मलकाणी साहिबु हुनखे पंहिंजा कम कार हूंदा वेठो आहे। इहा अदब नवाज़ी वॾी ॻाल्हि आहे।
तंहिंखां पोइ हेतिरी वॾी ख़ुशी इहा थी आहे जो अनाउंसमेंट सिंधीअ जो तलफ़ुज़ कंहिंजो बिगड़ियल बि हुअणु खपे, छो त दिल्ली तमामु हिकिड़ो वॾो शहर अलाए केतिरियूं ॿोलियूं निकिरे, पर हिकिड़ी सागर शालिनी या वीना एॾो फ़ख़ुरु आहे तव्हां ते जो ॿोली बि अञा कान थी बिगड़े। बिगड़ंदी कान जो जेकॾहिं हीअ एक्सचेंज हूंदी, अचणु वञणु हूंदो त मां अॻु बि चयो आहे त हीअ हमेशह हर दौर में बिगड़। असांजे साम्हूं वेठो आहे ठाकुर चावला ऐं संदसि साथियाणी आहे जो सुबुह शाम राति जो बि प्रूफ रीडिंग कंदी आहे या सेवा कंदी आहे महिमाननि जी। उते तव्हां ई अॼु बि दुई दुखाई वेठा आहियो, हिते मावी दुई दुखाई वेठी आहे जॾहिं पहिरियों असांजे साम्हूं आहे। ऐं मुंहिंजे त हिन अंदर में हिकिड़ा ॿ घर आहिनि, दिलि में ॿ घर आहिनि। हिकिड़े घर में मुंहिंजा उतां जा सिंधवासी घणो घणा रहंदा आहिनि, उनखे कंहिं बि क़िस्म जो दरवाज़ो कोन हूंदो आहे। ॿियो घर आहे जंहिंजे हमेशह दरवाज़े ते हिकिड़ो वॾो तालो लटकियल नज़र ईंदो आहे, ऐं उहो घर आहे उनखे साफ़ु करे अछो उजरो करे उनखे लकीअ जे चश्मनि में गुलाब जो पाणी छिड़काए पोइ मां साफ़ु कंदो आहियां ऐं तव्हांखे ॿुधाईंदो आहियां जेके हिंद में सिंधी आहिनि। ऐं पोइ जॾहिं ॾिसंदो आहियां त इहे सरहदूं लीकूं लकीर उहे लकीरूं ऐं लीकूं स्क्रेच कंदियूं आहिनि, बेहिमत कंदियूं आहिनि जो मथां निकिरी न वञे। मां वॾो तालो लॻाए छॾींदो आहियां मूंसां गॾु। सो तव्हांखे यकीन थो ॾियारियां त जंहिं वक़्तु घुरायो त हलिया ईंदासीं, महफ़िल खे मचायो त हलिया ईंदासीं, ही मेड़ ख़ुशियुनि जा त सवे ॿार ॾिसूं पिया, सूर्य ते सदायो त हलिया उत्तम कीरत मोजात वॾड़ा आहिनि, उत्तम कीरत मोजात वॾड़ा बि आहिनि, वॾनि जो विछोड़ो क़यामत सम्झा। उत्तम कीरत मोजात वॾड़ा आहिनि, वॾनि जो विछोड़ो क़यामत सम्झा। वॾनि खे करणु यादि तस्बीह वांगे, ख़ुदा जो कसम मां इबादत सम्झा। ॾाहर तोड़ कृष्ण जा घराणा बि हिते आहिनि, मोजात अबाणा ऐं ॾाॾाणा बि हिते आहिनि। जमुना तोड़े गंगा जे किनारनि ते लिखियल आहे, मंसूर जा मुंहिंजा माइट मुहाणा बि हिते आहिनि। मां सिंध जे औलाद तां बलहार वञा थो, निर्मल तोड़े वीना खे नमस्कार चवां थो। मां सिंध जे औलाद तां बलहार वञा थो, निर्मल तोड़े वीना खे नमस्कार चवां थो। कैलाश वञण लाइ एॾो वक़्तु किथे आहे, जमुना जो मां दिल्लीअ खां ई दीदार कयां। कैलाश वञण लाइ एॾो वक़्तु किथे आहे, जमुना जो मां दिल्लीअ खां ई दीदार कयां थो। हीरो घायल ठाकुर ऐं लक्ष्मण किथे आहे, हीरो घायल ठाकुर ऐं लक्ष्मण किथे आहे। मोतीलाल जगदेज डोलर किथे आहे। मां सिंधुड़ीअ जे सुट खे किथे वेही कतियां, मां सिंधुड़ीअ जे सुट खे किथे वेही कतियां। ॿुधायो मूंखे मुंहिंजो आतण किथे आहे। परवांगे वरी हेल भेकु ख़्वाब नथो अथमि, दिलगीर खे सिंधूअ जे किनारनि सां ॾिठो अथमि। परवांगे वरी हेल भेकु ख़्वाब नथो अथमि, दिलगीर खे सिंधूअ जे किनारनि सां ॾिठो अथमि। ईंदुसि खणी नए साल नयूं लाड़ जूं चुनियूं, ईंदुसि खणी नए साल नयूं लाड़ जूं चुनियूं। इहो भेण कला साण नओं वचन कयो अथमि, अवां साण गॾिजण विलायत थो सम्झा, अवां साण गॾिजण विलायत थो सम्झा। इहा हज करण जी सआदत थो सम्झा, अवां साण गॾिजण विलायत थो सम्झा। इहा हज करण जी सआदत थो सम्झा। जे माउ पीउ जी धरती छॾे सिंध आया, जे माउ पीउ जी धरती छॾे सिंध आया। वठण नाम तंजो इबादत थो सम्झा। हिकिड़ो गज़ल आहे, हिंद जी अचु त मसीत जा रहल ऐं जारा साफ़ कयूं, अचु त मसीत जा रहल ऐं जारा साफ़ कयूं। कीरत वारनि जा ॾिस आया ख़त आहिनि, रंग नसुल मज़हब जा उहो पूॼारी, रंग नसुल मज़हब जा उहो पूॼारी। अछनि कारनि जा ॾिस आया ख़त आहिनि। काला बाग खां केरु थो सोणनि खे ॿोड़े, काला बाग खां केरु थो सोणनि खे ॿोड़े।
ही भी बिहारन जा ॾिसो आया ख़त आहिनि। अॼु बि उल्हास नगर बेरागढ़ कच्छ भुज खां, अॼु बि उल्हास नगर बेरागढ़ कच्छ भुज खां ॿुढड़नि ॿारनि जा ॾिसो आया ख़त आहिनि। राम मनोहर घायल कमल लछाणीअ ते, राम मनोहर घायल कमल लछाणीअ ते बेवस पारनि जा ॾिसो आया ख़त आहिनि। हिंद जे यारनि जा ॾिसो आया ख़त आहिनि, राय खंगारनि जा ॾिसो आया ख़त आहिनि। आख़िर में मुंहिंजी जेकी सुञाण आहे बैत नमूने तौरु शाइर घणो करे अलाह जी तारीफ़ या ब्रह्मा जी तारीफ़ न कंदा आहिनि, उहे प्रोग्रेसिव शाइर सदाईंदा आहिनि। मां ॿ बैत हैरत कंदुसि, जीअं भिटाई चयो आहे अवल अलाह वॾी, अवल नालो अलख जो उत्तम अखियुनि ठार, अवल नालो अलख जो उत्तम अखियुनि ठार, मालिक जंहिं मखलूक जो बेहद खयूं बार, आला अफ़ज़ल ओदरो सभिनि सर्जणहार, अॻे आद जगाद खां क़ाइम वा कलतार, साहब सब जो सुक्री ख़ालिक़ ख़लकणहार, किथे बारी बिरहमा, किथे बारी ब्रह्मा अड़ियनि जो आधार, किथे रब रहीम वा बेशक बख़्शणहार, बणायाई भूमि ते बेवस बेशुमार, बेला जबल बनियूं रणपट रेज़ार, सिज चिर तारा कतियूं सॼो ई संसार, आओ ॾेखारियां सिंध जो निज़ारो निर्वार, आओ ॾेखारियां सिंध जो निज़ारो निर्वार, शाही आशाकार क़ाइम कुन फयकून खां। आख़िरी आहे अवल नालो अहद जो जोड़ियो जंहिं जहान, सिज चिर तारा कतियूं ऊचो आसमान, काया मझां कीन जे आंदा ई इम्कान, काया मझां कीन जे आंदा ई इम्कान, खलकियाई मखलूक में आला चई इंसान, किथे बेवस बिरहमा किथे रब रहमान, करे केच करण मां हर को आहे हैरान, नाए शक गुमान आलम अलख आख़िर। महिरबानी।